अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामा जी दोस्तों धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में ओठे खे गोली लॻंदी मुहिब जे हथां। छा रईस गफ़ार ख़ान वरी कमाल ख़ान जे हाकिम ख़ान जे हथां मारियो वेंदो? छा रबन खे मुहिब छॾाईंदो? छा रबन इन्हनि सभिनी खे बचाए विझंदो या रबन भी ज़ख़्मी थींदो? छा ओठे नेक्स्ट एपिसोड में पूरो थींदो? छा नेक्स्ट एपिसोड ओठे जी आख़िरी कहानी आहे? सॼी कहानी ॿुधाईंदासीं दोस्तों तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। ऐं ज़बरदस्त कहानी पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। ऐं थी सघे त शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त फ़ैसिले ते ओठो वेंदो कान, कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान हलिया वेंदा। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त मुहिब खे हाकिम ख़ान आर्डर ॾेई वेंदो तो ओठे ते नज़र रख। ऐं ओठो जेको आहे रबन खे भॼाइण जी कोशिशि कंदो ऐं मुंहुं बि उते हूंदो। लेकिन इते यू टर्न अचण वारो आहे। जेको आहे कमाल ख़ान जेको आहे रईस गफ़ार ख़ान खे नाकाम थी वेंदो मारण में। हू मारे न सघंदो, लेकिन उहा बाह हू कढण जे लाइ हितां वठी वेंदो और रबन खे ऐं मीरा खे कुटको सटको ॾेई हिकु ॿ किस्तनि जे अंदरि इहे सीन अचण वारा आहिनि। 2-3 किस्तां थी सघनि थियूं। पोइ हू रईस गफ़ार ख़ान जे ॻोठ वठी वेंदो। लेकिन रईस गफ़ार ख़ान जा जेका बि माण्हू ख़रीद करे वरिता आहिनि उहे मां त पोई किस्त में तव्हांखे ॿुधायो त रईस हैबत इहो पैसनि सां कमाल ख़ान चवण ते ख़रीद करे छॾंदो वफ़ादारियूं। उहे ई सॼा ख़िलाफ़ थी बीहंदा सभई। उहे हथियार फेरे जेको आहे रबन जे मथां सिधा इहो साम्हूं जेको आहे मरावा सिधा करे बीह रहंदा। लेकिन जेको आहे दोस्तों इन सीन में वरी उते ओठो न हूंदो। लेकिन न नेक्स्ट एपिसोड में ओठो मरंदो, न वरी नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार ख़ान मरंदो। लेकिन इन्हनि जी इहा छिकान ज़रूरु हलंदी जंहिंखे ओठो नाकाम बणाइण जी पूरी कोशिशि कंदो रबन सां गॾिजी। लेकिन मुहिब बि जेको आहे ओठे ते मतिलबु पूरी नज़र रखंदो जंहिं टाइम हू हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान गफ़ार ख़ान ॾे वेंदा। ख़ुदा हाफ़िज़।